अस्सलाम वालेकुम दोस्तों। इंसान के अगर थोड़ी भी चानस किथे मिली थी वञे त उहे सभिनी जूं महिरबानियूं वफ़ादारियूं विसारे थो छॾे ऐं अलाह जूं महिरबानियूं बि विसारे थो छॾे। हिकिड़ो लोहर हुयो, उहो कातियूं ठपींदो हुयो, कातियूं नयूं ठाहे बाज़ार में विकिरो कंदो हुयो। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थियो जो हिनखे पंहिंजी घरवारीअ सॼो सामान ॿुधायो घर जो, त अॼु ही खंड बि कोन्हे, पती बि कोन्हे, मतिलबु घर जो जेको बि राशन हुयो सभु ॿुधाईं त अॼु ही सभु कुझु ख़ाली थी वियो। हीउ ॾाढो परेशान थियो, पर घरवारी खे चयईं त मूंखे हुनुरु अहिड़ो आहे जो शाम जो इनशाला सभु वठी ईंदुमि। सॼो ॾींहुं जो वियो त हिन जो कुझु बि विकिरी न थी। हिकिड़ी छुरी खपी जंहिंमें हिन पंहिंजो सिगरेट चांहि पाणी जो बंदोबस्तु पंहिंजे लाइ कयो। दुकान ते मजबूर थी वेठो हुयो त चए पियो त शुक्र थियो जो मूंखे हे हुनुरु हुयो, न त मां त बुख मरी वञा हा। उतां हिकिड़ो अलाह जो बुज़ुर्ग किरास थियो। उन बुज़ुर्ग हिनखे चयो तूं छा थो चएं त तोखे चङो जो हुनुरु आहे, न त तूं बुख मरी वञे हा। मूंखे ॾेखार सॼी धरती ते जेको बुख मोह हुजे। हुन चयो त मां त अहिड़ी ॻाल्हि कई वाकई, पर वाकई बि मूंखे हुनुरु मुंहिंजे कम जो आहे न। चए तुंहिंजो हुनुरु तुंहिंजे कम जो न आहे। के काफ़ी माण्हू आहिनि उन्हनि खे हुनुरु बि कोन्हे, पोइ उहे किथां था खाइनि। अलाह पाक रिज़िक रोज़ी जो सॼो ज़िम्मो खयो आहे ऐं तूं पंहिंजे हुनुर ते हिकिड़ी माना वॾी फ़ख़ुर सां थो चएं त मूंखे चङो जो हुनुरु आहे। उन चयो त तोखे जेके कातियूं ठाहियूं आहिनि उहे तूं सुञाणींदे? हुन चयो हा। चई अचु। वठी वियुसि सिजो हिकिड़े वॾे पहाड़ में हिकिड़ी वॾी सुरंग हुजे, उन ते पथर पियल हुजे। उन पथर खे चई हटाए। उहो पथर खे हुन ॾाढो ज़ोर ॾिनो, पर पथर हिन खां हटे न पियो। उन बुज़ुर्ग जो पथर खे लत हई त पथर परे थी पियो। अंदरि जो वठी वियुसि त हीअं लखनि जी तादाद में छुरियूं सामान, मतिलबु हर शइ उन में गार में पियो। आख़िर हिन चयोसि पंहिंजी छुरियूं सुञाण, हाणे हितां जेके बि तो खंजर कातियूं तलवार ठाहिया इहे पंहिंजा सुञाण। वञी जो ॾिसे त हिते भेण सॼो माल मुंहिंजो ठहियल आहे, हिते कीअं? हुन चयोसि बेवकूफ़, जॾहिं तुंहिंजी विकिरी न थींदी हुई त अलाह फ़रिश्ता इंसाननि जे रूप में मोकिले तोखां ख़रीदारी कराईंदो हुयो, तुंहिंजे रिज़िक रोज़ी जे करे, तुंहिंजे बचनि जे करे। ऐं तूं चए थो त चङो जो मूंखे हुनुरु हुयो। इहो तुंहिंजो हुनुरु क़ाबिल क़बूल कोन्हे अलाह वटि। अलाह पाण तोखे पंहिंजी ख़रीदारी मोकिले पियो, पंहिंजा फ़रिश्ता। दोस्तो, अलाह जे नेमतुनि खां हमेशह शुक्र अदा कंदा कयो। पंहिंजो जेको तव्हां रोज़ी था कयो त इन में बि अलाह जी हिकिड़ी वॾी करामत आहे। तव्हांखे सिहत आहे, तव्हांखे अकुलु आहे, तव्हांखे माना बरकत आहे, तव्हांखे को सुञाणे थो, तव्हांखे को रोज़ी सां लॻाए थो, त इन में सभु अलाह जूं करामतूं आहिनि। अगरि तव्हांखे सिहत न हुजे, तव्हांखे कमु केरु ॾींदो? खणी मज़ूरी सही, पर मज़ूरी तव्हां करण जी वसियत तव्हांखे न हूंदी त इहे सभु कुझु अलाह जूं नेमतूं आहिनि। नेमतुनि जा हिकिड़ा खोड़ सारा तरीक़ा आहिनि। इंसान में नाशुक्री अची वई आहे। गंज खाईंदे बि, गंज पाईंदे बि माना हर वक़्तु चए थो त यार मूं वटि हीअ शइ कोन्हे। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मुंहिंजो फेसबुक, यूट्यूब चैनल शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो, फॉलो कयो। पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। दोस्तनि खे अर्ज़ु आहे त मुंहिंजो हीउ पैगाम शेयर करे सॼे सिंध वासियुनि ताईं पहुचाए सघियो। जेके मुस्लिम ममालिक आहिनि, सिंधी ॿुधण वारा आहिनि, उन्हनि तां मुंहिंजो हीउ वीडियो ज़रूरु पहुचणु खपे।